नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में बासरनि माण्हुनि पारां पुलिस जी सरपरस्ती में ज़मीन ते कब्ज़ो करे अॾावत करे छॾी है। अहिड़े अमल ख़िलाफ़ मुतासिर फ़हीम अहमद आरई ऐं बशीर अहमद आरई एहतजाज मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1 एकड़ 5 वेसा ज़री ज़मीन ते कब्ज़े गैरन इरशाद यासिन शफ़ी अफ़ज़ल काशिफ आरई ऐं ॿियनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो ऐं असांखे चुप रहण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां इंसाफ़ लाइ सिंध हाई कोर्ट सखर मोरो नौशरो फेरो जी अदालतनि में पटिशन दाख़िल कराई। अदालत सगोरी असांखे तहफ़ुज़ फ़राहम करण ऐं जवाबदार खे कानूनी गिरफ़्त में आणण लाइ अहिड़ो आर्डर जारी DSP मोरो ऐं SHO मोरो खे जारी कयो। जॾहिं त असां अदालती आर्डर हुअण अॻियां पेश कया त वेतर इहे असां ते मच्छरजी पिया, असांखे धमकियूं ॾेई ऑफिस मां ॿाहिरि कढे छॾियो। इन्हनि चयो त मोरो पुलिस कब्ज़ा माफ़िया जी धुर बणियल आहे, असां गैर महफ़ूज़ बणियल आहियूं। इन्हनि वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, वज़ीर आला सिंध, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG पुलिस सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फेरोज़ खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि खे कानूनी गिरफ़्त में आंदो वञे ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।